तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 95 मदनी गुल क़िस्त नंबर 6। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 95 मदनी गुल क़िस्त नंबर 6। दुआए अत्तार या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 95 मदनी गुल क़िस्त 6 पढ़ी या ॿुधी वठे उनके क़ुरान करीम जी तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे ऐं उनके माउ पीउ ऐं ख़ानदान समेत जन्नतुल फ़िरदौस में बेहिसाब दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़े जो कायम मक़ाम दुरूद पाक। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुसलमान वटि सदक़ो करण लाइ कुझु न हुजे उनखे घुरिजे त पंहिंजी दुआ में ही लफ़्ज़ चई वठे, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन अब्दिक व रसूलिक व सल्लि अलल मुमिनीन वल मुमिनाति वल मुस्लिमीन वल मुस्लिमाति। तर्जुमो, ए अल्लाह पंहिंजे बाने ऐं रसूल हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रहमत नाज़िल फ़रमाए, मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि ऐं मुसलमान मर्दनि ऐं औरतुनि ते रहमत नाज़िल फ़रमाए। छो त ही ज़कात आहे ऐं मोमिन कॾहिं बि ख़ैर भलाई खां पेट न भरींदो आहे एसि ताईं जो जन्नत उन जो ठिकाणो हूंदी आहे। हदीस पाक जी शरह। जेको शख़्स सदक़ो करण जी ताक़त नथो रखे उन जो अल्लाह पाक खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रहमत जी दुआ घुरणु याने दुरूद पाक मोकिलणु उन जे लाइ सदक़ो आहे। असिराजुल मुनीर बशरह जामिउ सग़ीर 232/2। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सूरतु सजदा मां हासिल थींदड़ 6 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1। जेतोणीक अख कन दिल जानवरनि खे बि अता थिया आहिनि पर इंसान जा ही उज़वा तमामु घणा फ़ज़ीलत वारा आहिनि छाकाणि त इंसान अख कन सां अल्लाह जूं आयतूं ॾिसी ऐं ॿुधे थो ऐं उन जी दिल यार जे तजल्ली गाह याने ज़ियारत जो मक़ाम आहे जंहिंसां हू सॼी मख़लूक़ खां अशरफ आहे। 2। क़यामत जे ॾींहुं बारगाह इलाही में सभई सिर झुकाए बीठा हूंदा पर काफ़िर शर्म ऐं नदामत जे करे ऐं मोमिन मुत्तक़ी बारगाह इलाही जे अदब जे करे। 3। जेको नबी खे माअज़ अल्लाह तौहीन जे तौर ते आम इंसाननि जे बराबरि सम्झे उहो काफ़िर आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 827। 4। फ़िस्क़ जी माना आहे हद खां निकिरी वञणु। गुनहगार मोमिन तक़वा जे हद खां, काफ़िर ईमान जी हद खां, बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताख़ इंसानियत जी हद खां निकितल आहे। 5। दोज़खी ॿरंदड़ शौलनि में एतिरो त टप ॾींदा जो दोज़ख जे वात ते अची वेंदा, क़रीब हूंदो जो तड़पी ॿाहिरि निकिरी पवनि पर मलाइक उन्हनि जे जिस्मनि ते गुर्ज़ हणी वरी हेठि किराए छॾींदा। 6। पहिरियों साहिबे किताब नबी मूसा अलैहिस्सलाम आहे। संदन खां पहिरीं पैगम्बरनि खे सहीफ़ा याने रिसाला मिलिया हुआ। सूरतुल अहज़ाब मां हासिल थींदड़ 34 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1। रब ताला जी बारगाह में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़्ज़त सभिनी रसूलनि खां वधीक आहे जो ॿियनि अंबिया कराम खे उन्हनि जी मुबारक नाले सां सॾियो वियो पर असांजे हुज़ूर खे लक़ब शरीफ़ सां। 2। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभई इल्हाम वही इलाही आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर कमु वही जी पैरवी आहे। 2। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभई इल्हाम वही इलाही आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर कमु वही जी पैरवी आहे। 3। कंहिंखे पीउ भाउ या पुटु चवण सां हक़ीक़त में उहे पीउ पुटु नथा बणिजी वञनि, न उन्हनि जूं ज़ालूं हराम थियनि ऐं न उन्हनि जूं माइरूं हलाल थियनि ऐं न उन्हनि खे विरासत मिले। 4। ईसा अलैहिस्सलाम जो पीउ न हो न त खेनि ईसा इब्न मरियम न चयो वञे हा, मरियम उन्हनि जी माउ आहे। 5। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मोमिन जे दिलि में हाज़िर ऐं नाज़िर आहिनि जो जान खां बि वधीक वेझा आहिनि। 6। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम हर मोमिन ते बादशाह माउ पीउ खां वधीक नाफ़िज़ आहे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा सभिनी खां वधीक मालिक आहिनि।
7 नबी असांजा भाइर न आहिनि छो त भाउ जी ज़ाल भाॼाई थींदी आहे, माउ न थींदी आहे, बल्कि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वालिद आहिनि ऐं मुस्लमान हिक ॿिए जा भाइर ऐं उहे ई अज़वाज मोमिननि जूं माइरूं आहिनि जेके क़ुर्बत शरीफ़ सां फैज़याब थियूं, चाहे ज़ाल हुजनि या बानियूं जेके सिर्फ़ निकाह में अची अलॻि थी वियूं जीअं उमेमा जूनिया, उहे माइरूं न आहिनि। 8 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज जो मुसलमाननि जूं माइरूं हुजणु ॿिनि हुक्मनि में आहे, इंतिहाई अदब ऐं ताज़ीम ऐं उन्हनि सां निकाह हराम हुजणु। 9 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कंहिं शइ जो अहद करणु ॼण त रब सां अहद करणु आहे, छाकाणि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब ताला जा नाइब आज़म ऐं मुख़्तार मुतलक़ आहिनि। अहिड़ी तरह पंहिंजे शेख सां अहद ॼण त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अहद आहे। 10 मोमिन जो शान इहो आहे त ॻाल्हियूं घटि करे ऐं कमु वधीक करे, इन ई करे रब ॻाल्हाइण लाइ हिकु ज़बान ऐं ॿिया कमु करण लाइ ॿ उज़वा ॾिना आहिनि। 11 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी शरीफ़ सभिनी इंसाननि जे लाइ मुकमल तौर ते नमूनो रोल मॉडल आहे, जंहिंमें ज़िंदगी जो को बि शोबो बाक़ी नथो रहे। कामयाब ज़िंदगी उहा ई आहे जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे क़दम ते हुजे। जेकॾहिं असांजो जीअण मरण सुम्हणु जाॻणु हुज़ूर जे नक्शे क़दम ते थी वञे त इहे सभई कम इबादत बणिजी वेंदा। 12 आलिम फरमाइनि था जंहिं मोमिन में इहे 3 वसफ़ूं जमा थी वञनि, 1 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी, 2 अल्लाह खां उमीद ऐं 3 रब जो घणो ज़िक्र, त उहो दुनिया ऐं आख़िरत में ऐश में रहंदो छो त उनखे मुसीबत में सब्र ऐं राहत में शुक्र नसीब थींदो आहे। 13 काफ़िरनि जे दिलि में मोमिननि जे ईमान जो क़दुरु कुदरती रोब हूंदो आहे। जेतिरी ईमानी क़ुवत वधीक ओतिरो ई रौब वधीक, बल्कि बाज़ मोमिननि जो रौब जानवरनि जे दिलि में बि हो। सहाबी रसूल हज़रत सफ़ीना रज़ियल्लाहु अन्हु जे साम्हूं शींहं पुछ लोॾींदो कुते वांगुरु आयो। 14 वॾे मर्तबे वारनि खे ॾोह ते सज़ा वधीक मिलंदी आहे, छाकाणि त उन्हनि ते रब जो अहसान वधीक आहे। तंहिं करे आलिमनि ऐं सैयद सगोरनि खे बुरनि अमलनि खां घणो बचणु घुरिजे। 15 जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज जहिड़ी आलम दुनिया में का बि औरत न आहे त पोइ ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो बि को नथो थी सघे। 16 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अज़वाज ऐं औलाद गुनाहनि खां पाक आहिनि। 17 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुक्म जे साम्हूं पंहिंजी ज़ाती मुआमलनि में बि मोमिन खे को हक़ न हूंदो आहे। जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं ते उन जे निकाह वारी ज़ाल हराम करे छॾनि त हराम थी वेंदी, जीअं हज़रत काब रज़ियल्लाहु अन्हु लाइ थियो। मतिलबु त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे दीन जा मालिक आहिनि। 18 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मोमिन जी जान ऐं माल जा मालिक आहिनि। 19 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम माउ पीउ जे हुकुम खां वधीक आहे। 20 ताने खां बचणु ऐं पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त जी कोशिशि करणु सुन्नत रसूल आहे। 21 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 1000 नाला आहिनि, जिन मां मुहम्मद अहमद ज़ाती नाला, बाक़ी सिफ़ाती नाला। लफ़्ज़ मुहम्मद तादाद ऐं हरूफ ऐं बग़ैर नुक़्ते हुजण में अल्लाह जे नाले सां घणी मुनासिबत रखे थो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 509। 22 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे महबूब बणाए मोकिलियो वियो त तव्हां सॼी मख़लूक़ जा महबूब आहियो ऐं दाइमी हमेशा का हमेशा लाइ महबूब आहियो। इन ई करे संदन फ़िराक़ में काठियूं उठ रोअंदा हुआ ऐं अॼु बग़ैर ॾिसण जे करोड़े आशिक़ मौजूदु आहिनि ऐं रहंदा। 23 सभई नबी अल्लाह जा गवाह बि हुआ ऐं उन जे रहमतुनि जी बिशारत ॾींदड़ बि।
उन जे अज़ाबनि खां ड्रिॼारींदड़ बि, पर उन्हनि जी गवाही बिशारत वग़ैरह ॿुधी करे हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ही औसाफ़ ॾिसी करे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत ऐं दोज़ख खे अखियुनि सां ॾिठो ऐं गवाही ॾिनी, ऐं ऐनी गवाही याने अखियुनि ॾिठे ते सभई समई गवाहियूं याने सिर्फ़ु ॿुधल मुकमल थी वञनि थियूं, जो पोइ कंहिं गवाही जी ज़रूरत नथी रहे। इन ई करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन आहिनि ऐं संदन गवाही आख़िरी गवाही आहे। 24 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 12 चाचा ऐं 6 पुफियूं आहिनि, जिन मां हज़रत अब्बास ऐं हमज़ा रदियल्लाहु अन्हुमा ईमान आंदो ऐं पुफियुनि मां हज़रत सफ़िया रदियल्लाहु अन्हा इस्लाम क़बूल कयो। 25 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आस्थानो उहो आस्थानो आहे जंहिंजा आदाब पाण रब तआला सेखारे थो, ऐं उन आस्थाने शरीफ़ जा आदाब मलाइक, जिन, इंसान, जानवर मतिलबु त सॼी खुदाई बजा आणे थी। 26 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अज़वाजे पाक जेतोणीकि मुसलमाननि जूं माइरूं आहिनि, पर पर्दो वाजिब आहे, तंहिं करे पीर जी, उस्ताद जी, ज़ाल मुरीद ऐं शागिर्द खां पर्दो करे। जॾहिं उन्हनि पाकबाज़ ज़ालुनि खे उन्हनि पाकीज़ा जमाअत सहाबा अलैहिम रिदवान खां पर्दो करायो वियो त हाणे मुसलमाननि खे वॾी एहतियात करणु घुरिजे। 27 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा हयातुन नबी याने ज़िंदा आहिनि ऐं सभिनी जो दुरूद ऐं सलाम ॿुधंदा आहिनि, जवाबु ॾींदा आहिनि, छाकाणि त जेको जवाबु न ॾेई सघे उनखे सलाम करणु मना आहे, जीअं नमाज़ी ऐं सुतल माण्हू। 28 मलाइकनि जूं मुख़्तलिफ़ ड्यूटियूं इंसान जे पैदाइश खां पोइ लॻियूं। इन खां पहिरीं करोड़े सालनि ताईं उन्हनि जा 2 ई कम हुआ, सजदो ऐं दुरूद। 29 दुरूद शरीफ़ उमिरि में 1 भेरो पढ़णु फ़र्ज़ु आहे, नमाज़ में अत्तहियात खां पोइ पढ़णु सुन्नत आहे ऐं हमेशा पढ़णु मुस्तहब आहे। 30 दुरूद शरीफ़ मुकमल इहो आहे जंहिंमें सलात ऐं सलाम ॿई हुजनि। नमाज़ में दुरूद इब्राहिमी में सलाम न आहे, छो त सलाम अत्तहियात में थी चुको आहे ऐं नमाज़ सॼी हिक ई मजलिस जे हुक्म में आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका दुरूद जी तालीम दुरूद इब्राहिमी सां फ़रमाई, उते नमाज़ जी हालत में दुरूद मुराद आहे। 31 जंहिं कम सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ा पहुचे उहो हराम आहे, जेतोणीकि ज़ाहिरी तौर ते उहो इबादत ई हुजे। तंहिं करे जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं वक़्तु कंहिं नमाज़ सां ईज़ा पहुचे त उहा नमाज़ हराम आहे, ऐं जेकॾहिं कंहिंजी नमाज़ छॾण सां राहत पहुचे त उहा नमाज़ छॾणु फ़र्ज़ु आहे। इन ई करे हज़रत अली रदियल्लाहु अन्हु जो ख़ैबर में नमाज़ असर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निंड ते क़ुर्बान करणु आला इबादत थियो। 32 हमेशा गुस्ल अकेलाई ऐं पर्दे में करणु घुरिजे, ही सुन्नत अंबिया आहे। 33 ज़बान सही रखणु, कूड़ ग़ीबत चुगली गारियुनि खां इन खे बचाइणु निहायत अहम आहे, छो त रब तआला तक़वा खां पोइ ज़बान संभालण जो ख़ासि तौर ते ज़िक्र कयो आहे, न त ही बि तक़वा में अची चुको हो। ज़बान जी हिफ़ाज़त सभिनी भलायुनि जी बुनियाद आहे। इन ई करे सभिनी कमनि लाइ 2 उज़वा आहिनि ऐं ॻाल्हाइण लाइ 1 ज़बान, उहा बि चपनि जे दरवाज़े में बंदि ऐं 32 ॾंदनि जे पहिरेदारी में क़ैद, त जीअं ख़बर पवे त ज़बान खे बेक़ैद न रखो। 34 फ़राइज़ जे पाबंदी सां सुन्नतुनि जी तौफ़ीक़ मिलंदी आहे, सुन्नतुनि जी पाबंदी सां मुस्तहबात अदा करणु ऐं गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ नसीब थींदी आहे। सूरत सबा मां हासिल थींदड़ 5 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सां गॾु हिकु फ़रिश्तो बाहि जो गुर्ज़ याने बाहि जो हथोड़ो खणी रहंदो हो, जेको सरकशी कंदड़ जिन खे मारींदो हो। 2 अंबियाए कराम अलैहिमुस्सलाम जा जिस्म वफ़ात खां पोइ ॻरण ऐं मिटजण खां महफ़ूज़ आहिनि। ॾिसो उॾोही हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी लठ खाधी, पर जिस्म शरीफ़ में फ़र्क़ु न आयो।
टे, माण्हू दुनिया में आया आहिनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलिया विया आहिनि, तंहिं करे असां पाण पंहिंजा ज़िम्मेवार आहियूं ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रब ज़िम्मेवार आहे। जीअं कंहिं जाइ ते पाण वञणु ऐं हुकूमत जो सफ़ीर बणिजी वञणु। 4, क़यामत में गले में तोक हुजणु काफ़िर जी अलामत हूंदी, गलो ख़ाली हुजणु मोमिन जी सुञाणप। 5, अक्सर मालदार ई अंबिया जी मुखालफ़त कंदा आहिनि ऐं फ़क़ीर उन्हनि जी पैरवी। ही क़ानून क़यामत ताईं रहंदो त सरदार मालदार गुनाहनि में अॻियां अॻियां, जॾहिं त फ़क़ीर नेकियुनि में अॻियां, इल्ला माशा अल्लाह। सूरतुल फ़ातिर मां हासिल थींदड़ 15 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, गुरूर शैतान जो नालो आहे। इन जी माना आहे फ़रेबी, धोखेबाज़। सूफ़ी सगोरा फ़रमाइनि था, जेको माल औलाद हुकूमत इज़्ज़त रब खां बाग़ी बणाए उहो गुरूर आहे। 2, सूफ़ी फ़रमाइनि था त रब असांजे करे असांजे दुश्मन शैतान खे असांजे घर याने जन्नत मां कढियो, त असांखे बि घुरिजे त शैतान खे ख़ुदा जे घर याने पंहिंजे दिलि मां कढूं। 3, मर्द खे मोती वग़ैरह पाइणु जाइज़ आहे, सोन चांदी पाइणु हराम आहे। 4, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईमान बिशहादत कमाल आहे। जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे आलम ग़ैब जो मुशाहिदो फ़रमायो, ख़ासि तौर ते मिअराज में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब ताला जा अहिड़ा महबूब आहिनि जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि खे रब ताला ख़ुशि रखंदो आहे ऐं तस्कीन ॾींदो आहे। 6, जबलनि में किथे अछे पत्थर जा रस्ता आहिनि, किथे कारे जा ऐं किथे ॻाढ़े पत्थर जा। ही बि अल्लाह ताला जी कुदरत जा नमूना आहिनि। अहिड़ी तरह दुनिया में शरीअत ऐं तरीक़त जा रंग बिरंगी रस्ता आहिनि। हनफ़ी, शाफ़ई, मालिकी, हम्बली ऐं क़ादरी, चिश्ती, नक्शबंदी, सुहरवर्दी। ही ख़ुदा रसी याने अल्लाह पाक जी बारगाह ताईं पहुचण जा मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि। 7, पंहिंजे अमलनि जी क़बूलियत जो यक़ीन न हुअणु घुरिजे, बल्कि मरदूदियत जो अंदेशो याने नामक़बूल थियण जो अंदेशो, ख़ौफ़ ऐं क़बूलियत जी उम्मीद हुजणु घुरिजे। 8, क़ुरान जी ख़िदमत वॾी नेमत आहे। 9, जन्नत में का बि इबादत न हूंदी पर हमदे इलाही ऐं नाते मुस्तफ़ा उते बि हूंदी। 10, गुनहगार मुसलमान दोज़ख में पहुची मरी वेंदा ऐं जिस्म कोयलो बणिजी वेंदो। पोइ सज़ा जी मुदत पूरी थियण खां पोइ उन्हनि खे जन्नत जे वेझो रखी उतां जो पाणी ॾिनो वेंदो, जंहिंसां उहे अहिड़ी तरह फुटंदा जीअं दाणा पाणी सां। 11, अल्लाह ताला काफ़िरनि लाइ हलीम आहे, मोमिननि लाइ गफ़ूर। हलीम उहो आहे जेको सज़ा जल्द न ॾिए, गफ़ूर उहो जेको सज़ा बिल्कुलु न ॾिए, मुआफ़ी ॾेई छॾे। 12, तकबुर ऐं गुरूर अहिड़ी बुरी बीमारी आहे जो इन जे करे इंसान नबी जी पैरवीअ खां महरूम रहंदो आहे। बारगाहे अंबिया में इज्ज़ ऐं इनकिसार ईमान जो ज़रियो आहे। मके जे काफ़िरनि जे कुफ़र जो सबबु इहो ई थियो जो उन्हनि पाण खे नबी खां वधीक ॼातो। उहो चयाऊं असां मालदार आहियूं ऐं उहे याने अंबिया अलैहिमुस्सलाम मिस्कीन। अक्सर कुफ़ार पाण खे नबी जहिड़ो बशर चयो। 13, यादगारनि जो सबूत सिर्फ़ शुहरत सां थी वेंदो आहे। इन लाइ ऐनी गवाह या आयत ऐं हदीस जी ज़रूरत न आहे। काफ़िरनि में मशहूरु हो त ही बस्ती फलाणे काफ़िर क़ौम जी आहे। इहो ई सबूत क़ुरान करीम काफ़ी मञियो, तंहिं करे तबरुकात जे सबूत लाइ आयत ज़रूरी न आहे। 14, ऑफरेंश याने मख़लूक़ जी पैदाइश में असल मक़सूद इंसान आहे, बाक़ी मख़लूक़ ताबे आहे। 15, इंसाननि जे गुनाहनि जी नहुसत जो वबाल ॿी मख़लूक़ ते बि पवे थो। दरियाह ऐं हवा जा जानवर बि मुसीबत में मुब्तला थी वेंदा आहिनि। सूरह यासीन मां हासिल थींदड़ 9 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, हबीबुल्लाह किताबुल्लाह खां अहम आहिनि। इन ई करे क़ुरान खे ॾिसण ऐं पढ़ण वारो कारी थींदो आहे ऐं हुज़ूर जो चहिरो ॾिसण वारो सहाबी
बशर्त ही आहे त सिद्दीक़ी निगाह सां ॾिसे। 2 जन्नत मिलण जो वॾो सबबु ख़ौफ़े इलाही ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत सां गॾु संदन पैरवी आहे। रब ताला नसीब फ़रमाए। 3 नबी जे सहाबा जो इनकार नबी जो इनकार आहे ऐं नबी जो इनकार रब जो इनकार। इंताकिया वारनि ईसा अलैहिस्सलाम जे सहाबा जो इनकार कयो ऐं हलाक थिया। 4 रब्बुल आलमीन पंहिंजे मख़लूक़ में जोड़ा रखिया आहिनि, मिठो कड़ो, थधो गरम, सुठो बुरो वग़ैरह सभु जोड़ा आहिनि। बेजोड़ रब जी ज़ात आहे। बाज़ वणनि में नर ऐं मादी हूंदा आहिनि जेके सुञाता बि वेंदा आहिनि। 5 रब ताला उथारण खां पहिरीं हर मैयत जा असली जुज़ा उते ई जमा फ़रमाईंदो जिते हू दफ़न थियो या साड़ियो वियो या जिते उनखे शींहं वग़ैरह या मच्छी खाधो। 6 क़यामत में सभ खां पहिरीं पैगम्बरनि जी नात ख़्वानी थींदी जेका क़ब्रनि मां उथंदे ई सभु माण्हू ॿुधंदा। पोइ शफ़ीअ याने शफ़ाअत कंदड़ प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलाश ऐं जुस्तजू थींदी। उन मां इहे माण्हू इबरत वठनि जेके अॼु नात ख़्वानी या वसीले या बुज़ुर्गनि जी इमदाद जो इनकार कनि था। 7 जन्नत में मिलंदड़ हुरूं बाने जी हैसियत सां न हूंदियूं बल्कि ज़ाल जी हैसियत सां हूंदियूं। 8 काफ़िर जी ज़बान उते याने क़यामत में बि कूड़ खां बाज़ न ईंदी, बाक़ी उज़वा सच सच अर्ज़ु करे छॾींदा। उन जी ज़बान वॾी मुजरिम आहे। चपनि ते मुहर दाइमी न हूंदी, उज़वनि जी गवाही वठी टोड़े वेंदी। उन ई करे उहे दोज़ख में पहुची करे शोर मचाईंदा। 9 अरब में 2 वण मिलनि था, मर्ख़ ऐं अफ़ार। मर्ख़ नर आहे, अफ़ार मादरी। जॾहिं उन्हनि जूं सायूं टारियूं हिक ॿिए सां रगड़ियूं वञनि त उन्हनि मां बाहि निकिरंदी आहे। जॾहिं त उन्हनि में एतिरी आलाण हूंदी आहे जो उन्हनि मां पाणी टिमंदो आहे। ॾिसो रब जो शान जो पाणी ऐं बाहि हिक ई जाइ ते जमा फ़रमाए छॾिया। ॿॿर जो वणु आलो बि ॿरंदो आहे, रेल जो कोयलो भिॼी ख़ूब ॿरंदो आहे। अहिड़ी तरह रब बशरियत जे साए वण में महबत ऐं इश्क़ जी बाहि वदियत अमानत रखी आहे। सूरत साफ़ात मां हासिल थींदड़ 17 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 मजबूरी जी हालत में लफ़्ज़ कुफ़्र ज़बान मां कढण जी इजाज़त आहे, न कि दिलि सां काफ़िर थी वञण जी। 2 जन्नत में ग़िज़ा न ॾिनी वेंदी, मेवा अता थींदा। ग़िज़ा बुख दूर करण जे लाइ खाधी वेंदी आहे ऐं मेवा सिर्फ़ु लज़त जे लाइ। उते बुख न हूंदी, तंहिं करे कणक वग़ैरह न अंगूर वग़ैरह हूंदा। 3 जन्नती माण्हू हल्का ठाहे वेहंदा। दुनिया में ज़िक्र जा हल्का ॼण त जन्नतुनि जा हल्का आहिनि, पर नमाज़ूं सफ़ूं ठाहे पढ़ो त जीअं मलाइकनि जी सफ़ुनि जहिड़ा थी वञो। 4 जन्नत में ख़ातिर तवाज़ो महिमाननि जहिड़ी थींदी, पर जन्नती माण्हू पंहिंजे शयुनि जा मालिक हूंदा। उन्हनि खे महिमान फ़रमाइण ख़ातिर तवाज़ो जे लिहाज़ सां आहे, न कि मालिक हुजण जे एतबार सां। 5 नूह अलैहिस्सलाम जो लक़ब आदम सानी आहे। सॼी दुनिया में संदन 3 पुटनि साम, हाम ऐं याफ़िस जो औलाद आहे। 6 वफ़ात खां पोइ ज़िक्र ख़ैर दुनिया में रहण अल्लाह जी रहमत आहे। माण्हू पंहिंजो ज़िक्र ख़ैर बाक़ी रखण लाइ वॾियूं कोशिशूं कंदा आहिनि। मस्जिदूं, खूह, पुलूं, मुसाफ़िरखाना वग़ैरह इन ई करे माण्हू ठहिराईंदा आहिनि, किताब लिखिया वेंदा आहिनि। इन ई करे रब ताला फ़क़ीर जूं ही दीनी तसनीफ़ूं क़बूल करे ऐं उनखे तोशे आख़िरत बणाए। 7 हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम खां 2640 साल पोइ थिया ऐं एतिरे डिघे अरसे में सिर्फ़ु 2 रसूल तशरीफ़ वठी आया, हज़रत हूद ऐं सालिह अलैहिमस्सलाम। 8 इल्म नुजूम बरहक़ आहे। उन मां नमाज़ रोज़े जे वक़्तनि जूं जेतिरियूं जंतरियूं ठाहिण हक़ आहे, पर ग़ैबी ख़बरूं वठणु हराम आहे। 9 इंशा अल्लाह चवणु सुन्नते अंबिया आहे।
10 नेकी जो अज़्म बिल जज़्म याने नेकी करण जो पक्को इरादो करण बि नेकी आहे, छो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे ज़बह लाइ तयारी खे ज़बह करार ॾिनो वियो। 11 हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम दुंबो आणींदे पुकारियो अल्लाहु अकबर। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दुंबो ॾिसी फरमायो ला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम हथ खुलण ऐं इम्तिहान जी कामयाबी ते फरमायो वलिल्लाहिल हम्द। इन्हनि जो मजमूओ अॼु तकबीर तशरीक़ आहे। 12 हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं सभई नबी हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जी औलाद मां थिया ऐं सिर्फ़ु असांजा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद मां आहिनि। 13 हज़रत ख़िज़र समुंड ते ऐं हज़रत इलियास ख़ुश्की ते मुंतज़िम आहिनि। क़यामत जे वेझो वफ़ात कंदा। बाज़ बुज़ुर्गनि सां इन्हनि जी मुलाक़ात बि थी। 14 बाज़ आशिक़ चवनि था त कद्दू वॾी मुबारक भाॼी आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम इन जे हेठियां आराम फरमायो। असांजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कद्दू घणो पसंदि हो। सहाबा कराम बि उन खे पसंदि फरमाईंदा हुआ। 15 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह खां अज़ाब क़ब्र ऐं अज़ाब दोज़ख़ लिकियलु न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़च्चर अज़ाब क़ब्र ॾिठो जंहिंसां उहो भड़कियो। जीअं त हदीस शरीफ़ में आहे, हज़रत ज़ैद बिन साबित रज़ियल्लाहु अन्हु बयानु कनि था त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु नज्जार जे बाग़ में पंहिंजे ख़च्चर ते सुवार हुआ ऐं असां बि संदन गॾु हुआसीं त ओचितो ख़च्चर भड़कणु लॻो। क़रीब हो जो पाण उन जी पुठी तां हेठि तशरीफ़ वठी अचनि हा। ॾिठो वियो त उते 4, 5 या 6 क़बरूं हुयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरियात फरमायो त इन्हनि क़बरनि वारनि खे केरु सुञाणे थो? हिकु शख़्स चयो मां सुञाणा थो। इरशाद फरमायो ही कॾहिं फ़ौत थिया? उन ॿुधायो त ही शिरक जी हालत में मुआ आहिनि। इरशाद फरमायो बेशक ही उम्मत पंहिंजे क़बरुनि में आज़माई वेंदी। जेकॾहिं ही ख़ौफ़ न हुजे हा त तव्हां मुर्दनि खे दफ़नाइण छॾे ॾींदा त मां अल्लाह पाक खां दुआ घुरां हा त ही अज़ाब क़ब्र जेको मां ॿुधी रहियो आहियां तव्हां खे बि ॿुधाए। मुस्लिम सफ़ो 1175 हदीस 2867। 16 जेको सुबहान या तस्बीह याने सुबहान अल्लाह वग़ैरह जो विर्द करे इंशा अल्लाह उन जा ऐब फ़ना थी वेंदा ऐं नेक अख़लाक नसीब थींदा, छाकाणि त रब जे नाले जो असर विर्द करण वारे ते थींदो आहे। जीअं शाफ़ी जे विर्द सां शिफ़ा ऐं गफ़ूर जे विर्द सां मग़फ़िरत नसीब थींदी आहे। 17 पंहिंजो वाइज़ ऐं कलाम ख़ुदा जे हमद ते ख़त्म करणु घुरिजे। सूरत सौद मां हासिल तींदड़ 9 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 घणो आराम ऐं राहत बि बाने खे सरकश याने नाफ़रमान करे छॾींदी आहे। 2 नबी जी हुकूमत बेअक़ल ऐं बेजान शयुनि ते बि हूंदी आहे। 3 हाकिम खे घुरिजे त फ़ैसिले वक़्तु मख़लूक़ जी उल्फ़त याने महबत खां दिलि ख़ाली करे रुॻो रब खे राज़ी करण लाइ फ़ैसिलो करे। 4 दाऊद अलैहिस्सलाम जे उमिरि शरीफ़ 100 साल थी। संदन वफ़ात ओचितो थी विसाल वक़्तु पाण सजदे में हुआ। 5 ओचितो मौत मक़बूलनि लाइ रहमत आहे जेके हर वक़्तु तयारु रहनि था। गाफ़िलनि लाइ ज़हमत जो उहे आख़िरत जी तयारी नाहिन कंदा। 6 अंबियाए किराम अलैहिमुस्सलाम मुस्तहब कम जे विसारण ते बि मुआफ़ी जा तलबगार हूंदा आहिनि। 7 कंहिं बि पैगम्बर ते ज़कात फ़र्ज़ न थी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो फ़रमाइण व औसौनी बिस्सलाती व ज़कात तर्जुमो कंज़ुल इरफ़ान ऐं मूंखे नमाज़ ऐं ज़कात जी ताक़ीद फ़रमाई जेसिताईं जियां में ज़कात मां मुराद नफ़्स जी तहारत आहे। 8 बाज़ खाधनि में बीमार करे छॾण जी तासीर आहे। अल्लाह जे मक़बूल बाननि में अल्लाह जी अता सां शिफ़ा ॾेई छॾण जी बि ताक़त आहे। ईसा अलैहिस्सलाम फ़रमायो त मां अंधनि कोढ़ियुनि खे शिफ़ा ॾींदो आहियां रब जे हुकुम सां। उन्हनि जी ताक़त नारी मख़लूक़ याने जिन्हनि जी ताक़तुनि खां वधीक आहे। 9
दुनिया जूं ज़ालूं हुरुनि खां वधीक ख़ूबसूरत हूंदियूं ऐं सभु 30 सालनि जूं हमेशह इहा ई उमिरि रहंदी। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।